मटियारी वेझो हाला शहदादपुर रोड ते ॻोठाणनि बिजली जी बंदिश ख़िलाफ़ टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो। यूसी फतह मोहम्मद शाह अजनानी जे मुख़्तलिफ़ ॻोठाणनि सां लाॻापियल ॻोठाणनि पारां बिजली कटनि ख़िलाफ़ हाला शहदादपुर लिंक रोड ते धरणो हंयो वियो। सैयद मशफ़क़त शाह, मोहम्मद अली शाह, आसिफ़ हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में 15 ॻोठनि जे रहवासियुनि चौदगी स्टॉप ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कंदे रोड ब्लॉक करे छॾियो ऐं ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुज़ाहिरीन पारां STO वाबडा सरमद मीरानी ऐं लाइनमैन असलम लगारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त बिला जमास 15 खां वधीक ॻोठनि जी बिजली कटी वई आहे। ॻोठाणा बिल बि पियारनि था, पोइ बिजली खां महरूम आहिनि। ॻोठाणनि मुतालबो कयो त STO भिटशा ऐं LS खे हटाए ॻोठनि जी बिजली बहाल कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।